हशमत जी दहशत खां चङा भला ॾकंदा आहिनि। मूंसां तो ते एॾी मुसीबतूं आयूं पोइ बि यार तो मूंखे ॼाण न ॾिनी। हशमत खान माण्हू मुड़सनि जे मथां ईंदियूं आहिनि। वक़्त जी घड़ी गुज़री वई। मूंसां तुंहिंजे सिर जे मथां अञा मुसीबत जी घड़ी टरी कान्हे। पोइ मां कीअं सम्झां यार वक़्त जी घड़ी गुज़री वई। हशमत खान ही मुंहिंजा मसला आहिनि। उन जे करे मां पंहिंजनि मसलनि में तोखे धिकण न पियो चाहियां। ऐं मां न पियो चाहियां त को तूं मुंहिंजे करे यार सूरनि में अची वञ। मूंसां असां जेल जा यार हुयासीं ऐं असांजी दोस्ती उन वक़्त थी जॾहिं असांजे मथां ॾुखियो वक़्तु हुयो। पोइ ॾुखे वक़्त में असां हिक ॿिए खे अकेलो कॾहिं बि कोन छॾींदासीं। नवाब खान ऐं सिजावल खान जेकॾहिं तुंहिंजा दुश्मन आहिनि मूंसां उहे ईअं मुंहिंजा बि दुश्मन आहिनि। मूंसां हशमत खान सही थो चवे। दोस्त उहे जेके ॾुखे वक़्त में कमु अचनि। मूंसां हितां गॾिजी निकिरंदासीं सिर्फ़ु दोस्त घुमण फिरण जो। हशमत खान मुंहिंजा ज़ख़्म काफ़ी बहितर थी विया। ॾींहं ॿिनि में घुमण फिरण जहिड़ो थी वेंदुसि। मूंसां पोइ हशमत जी दहशत हली दुश्मननि खे ॾेखारींदासीं। जेकॾहिं तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे पेरनि ते किरी तोखां माफ़ी न वठनि त पोइ चइजांइ हशमत जे नाले में का बि दहशत कान्हे। हशमत खान खणी जो असां दुश्मननि खे झुकाइण में कामयाब थी वञूं, पर यार उन्हनि खे घटि न सम्झजांइ। साम्हूं बि वॾा राकास अथनि। राकास गुलाम ॿाहिरि मुंहिंजा दोस्त पिया अचनि। उन्हनि खे त यार वठी आ। ठीकु आहे मूंसां मां अची थो अचां। मूंसां वापसि वञण जो सोची पियो छा? हा हशमत खान, तो मुंहिंजी वॾी ख़िदमत कई। तुंहिंजो इहो थोरो मां सॼी ज़िंदगी यादि रखंदुसि। मूंसां मां बि तोसां गॾु हलंदुमि ऐं तुंहिंजे दुश्मननि सां गॾिजी विढ़ंदासीं। न हशमत खान, मां पंहिंजी दुश्मनीअ जे विच में तोखे नथो आणणु चाहियां। मूंसां तूं अकेलो पइजी वियो आहीं यार। तोखे हाणे दोस्त जी ज़रूरत पवंदी। जॾहिं बि मूंखे दोस्तनि जी ज़रूरत पई न त पहिरियां तोखे यादि कंदुसि। मर्ज़ी जो मालिक आहे मूंसां। बाक़ी असां दोस्तनि मथां सिर कुर्बान करण जे लाइ बि तयारु आहियूं यार। हशमत खान, ही जेका तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे न यार, इहा मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदी। ऐं हक़ीक़त इहा आहे त तो मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। बचण जी का बि उम्मीद कान्हे, पर तुंहिंजे भॼ डुक सां वक़्त ते मुंहिंजो इलाज थी वियो। अॼु मां ख़ुशि आहियां। मूंसां जेको मुंहिंजो हाल हुयो मां तोसां हलीसि। जेकॾहिं न मुंहिंजे ख़िदमत में का खोट हुजे यार मूंखे माफ़ कजांइ। माफ़ी घुरी तूं मूंखे गुनहगार पियो करी हशमत। जेकर तो मुंहिंजी ख़िदमत कई, शायदि अहिड़ी ख़िदमत सॻो भाव न करे। मूंसां जे हितां निकिरणो आहे त टाइम सां निकिरूं, न त सिज लही वेंदो। दरिया हितां राति जो निकिरंदासीं। मां त चवां थो दोस्त आया आहिनि, ॿ ॾींहं मूं वटि रही पओ। हिननि जी ख़िदमत जो मौक़ो मिली वेंदो। हशमत खान, रहण जे लाइ त हिते 2-3 रातियूं ॿियूं बि रहूं, छो त ही मूंखे पंहिंजो तॾो आहे। पर मूंखे पक आहे त ही मुंहिंजा यार हिते पहुता आहिनि त हिननि जी पोयां जासूसी बि थी वई। न मूंसां सभिनि खां नज़र बचाए हिते पहुता आहिनि। बख़्शरा, तूं मुंहिंजे नज़रुनि में अञा नंढो आहीं ऐं अणॼाण आहीं। मुंहिंजे हर दोस्त पोयां नवाब पंहिंजा जासूस छॾिया हूंदा, छो त नवाब खे मुंहिंजी मौत जो यकीन ई कोन थियो। मूंसां हे मुंहिंजो तॾो आहे। जे नवाब खान या उन जा माण्हू आया उन्हनि सां मुंहुं मां पाण ॾेई वेंदो। न हशमत खान, मूं पहिरियां ई तव्हांखे चयो हो त मां पंहिंजी दुश्मनी तुंहिंजी ॻिचीअ में कोन विझंदुसि। ऐं हितां असांखे अॼु राति कहिड़ी बि हालत में निकिरणो आहे। ठीकु आहे मूंसां, अॼु राति जी मानी मां थो कयां ऐं संगत जी दावत बि थी वेंदी ऐं कचहरी बि। गुलामा,
रुगो दुश्मननि खे पले वठूं पोइ दावतूं पिया खाईंदासीं। असां दावत ऐं दुश्मनी में यार तव्हां सां गॾु आहियूं। मां वाइदो थो कयां हाशमत खान, कमज़ोर पइजींदासीं, तो तरफ़ न्यापो ज़रूर कंदासीं। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।